अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शुद्ध न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं सकरन खां एहसन सोलंकी जी। शिया उलमा काउंसिल सकरन पारां जश्न आमद मीलादुल नबी ऐं इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलाम जी विलादत जे ख़ुशीअ में हैदरी इमाम बारगाह खां मरकज़ी सूबाई अॻवान सैयद सुभान अली, ज़िले अॻवान मौलवी निसार अली नकवी, मौलवी अब्दुल हकीम लाशारी, मौलवी अब्दुल सत्तार उज़ैरी, दिलदार हुसैन मुतहरी, सैयद फरमान शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हिकु वॾी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे सहाफ़ी चौक ते पहुती, जिते रैलीअ खे मौलाना दिलदार परियाड़, मौलवी निसार शाह नकवी ऐं ॿियनि ख़िताब करणु फ़रमायो। रस्ते में रैलीअ जे मथां गुलनि जी वर्का कई वई, जॻह जॻह ते शरबत जूं सबीलूं लॻायूं वयूं, जॾहिं त सैयद सुभान शाह, आज़म रिंद, फ़कीर गुल हसन कासकेली ऐं ॿियनि पारां मिठाइयूं विरायूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध शुद्ध न्यूज़ टीवी।